जीवन न्यूज़ हेडलाइंस मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा नजर विंचुदा हिन वक्त जी हेडलाइंस मटियारी जिले जी यूनियन काउंसिल फकीर नु होथियारी जे ॻोठ इब्राहिम ख़ास कली जे रहवासियुनि बरसाती पाणी निकाल न थियण रोड घटियुनि समेत बुनियादी सहूलियतूं न मिलण ऐं इंतजामिया जी नाअहलीअ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ मोहम्मद मूसा ख़ास कली जान मोहम्मद अख्तर जानण ख़ास कली इकबाल ख़ास कली अभिन चवण हो त बारिशनि बाद अचे वञे वारी कचे रस्ते ते गंदो पाणी बीठल आहे। घटियुनि गलियुनि में गंदो कचरो गप पखिड़ियल आहे जंहिं करे स्कूल ऐं मदरसे वेंदड़ शागिर्दनि तालिब इल्मनि नमाज़ ला वेंदड़ माण्हुनि समेत बचड़ेवाल माण्हुनि खे अच वञ में शदीद तकलीफ़ुनि में मुंझणो पइजी रहियो आहे। पर हितां चूंडियल नुमाइंदनि समेत केरु असां जी साड़ लहण वारो न आहे। ज़िले इंतज़ामिया मटियारी यूसी चेयरमैन ऐं चूंडियल नुमाइंदा मुकमल ख़ामोश आहिनि त सभिनी मसवारनि खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते नोटिस वठी असांजे ॻोठ इब्राहिम ख़ास कली जे रहवासियुनि खे घटियुनि समेत सभिनी बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। पाकिस्तान डेंटल एसोसिएशन ज़िले सां गॾु चूंड जंहिं में पाकिस्तान डेंटल एसोसिएशन ज़िले सां घड़ियल आहे। सदर डॉक्टर सादिक अली बलोच, नायब सदर डॉक्टर संजय शोमा, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मूलचंद खजानजी, डॉक्टर तलहा, जॉइंट सेक्रेटरी डॉक्टर हिराज यूसुफ, इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर अमान हिंगोर खे छुटियो वियो। इन मौके ते डॉक्टर सादिक अली बलोच चयो त आउं पाकिस्तान डेंटल एसोसिएशन सेंट्रल काउंसिल जी सदर डॉक्टर खुर्शीद अहमद ऐं सिंध जे सदर डॉक्टर अब्दुल कादिर दल जे शुक्रगुज़ार आहियां जिन मूं समेत मुंहिंजी पूरी टीम ते एतमाद कंदे असांखे ज़िम्मेवारी ॾिनी आहे। असांजी कोशिश हूंदी आहे त असां पाकिस्तान डेंटल एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां डॉक्टरनि जा जाइज़ मसला समेत सदन हक़नि जे हासिलात लाइ किरदार अदा कंदासीं। ऑल सिंध एम्प्लॉइज अलायंस जे काल ते समूरी सिंध जियां बदीन में बि सिंध गवर्नमेंट जे मुलाज़िम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में मुलाज़िमनि आफ़िस जी तालाबंदी करे डिप्टी कमिश्नर आफ़िस आडू गॾु थिया ऐं जितां हिकु वॾी एहतिजाजी रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे फतहुल्लाह जुने जो अब्दुल मन्नान सुबरो, मुख्तियार अफरोजी एम सुबरो, काशिफ कादिर मेमन, गुलाम हुसैन सुबरो ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे यूनियन अॻुवाणनि चयो त सिंध गवर्नमेंट हिन वक़्तु मुलाज़िम दुश्मन पॉलिसी ते अमल पेरा आहे। पेंशन इस्लाहात जे आड़ में सिंध जे सभिनी मुलाज़िमनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी कई पई वञे। हुन वधीक चयो त टीआरए अलाउंस बि सिंध जे मुलाज़िमनि जो अहम मसइलो आहे जॾहिं त ग्रुप इंश्योरेंस जेको पघारनि मां कटे पियो वञे उहो बि मुलाज़िमनि खे वापसि नथो ॾिनो वञे। अगरि वधीक चयो त हुकूमत सिंध जे मुलाज़िमनि सां ज़ुल्म मथां ज़ुल्म करे रही आहे जंहिं ख़िलाफ़ ही तहरीक जारी रहंदी जेसिताईं मुतालबा तस्लीम नाहिन कया वेंदा। यूसी करकली जी चेयरमैन नवाब खान बबर जी अॻवानी में 2 रोज़ा नादरा मोबाइल सर्विस यूसी करकली जे ॻोठ रुकन बुरड़ा में बहितरीन कम ॾेखारियो जितां अवाम जो शनाख्ती कार्ड, बेफाम ऐं ॿियनि ज़रूरी डॉक्यूमेंट्स ॾिसी माण्हुनि जा मसइला हल कया। चेयरमैन नवाब खान बबर चयो त असांजी कोशिश आहे त यूनियन काउंसिल जो हर घर ऐं हर फर्द रजिस्टर्ड हुजे जंहिं सां हुकूमत ऐं हितां जे अवाम खे फ़ाइदो पहुचे। रहवासियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मोबाइल सर्विस सां बेहराड़ी जे माण्हुनि खे बहितरीन रिलीफ ॾिनो जेको अमन सारा जोॻो आहे। इन मौके ते अकबर जोखियो, नियाज़ हुसैन बुगियो, जमालुद्दीन बुगटी, ज़ाकिर बबर ऐं ॿिया मौजूद हुआ।